Ask Mufti Mujib Rahman. कब्रिस्तान ते वञी करे उते खिलण या मज़ाक़ करणु कीअं आहे। कब्रिस्तान ते जेकॾहिं कोई बि साथी वञे थो उते खिलण या मज़ाक़ करणु इंतिहाई बुरो फेल आहे। कब्रिस्तान इबरत जी जॻह आहे। उते वञी करे अल्लाह जे नबी जो हुकुम साहबा खे ॾिनो न, ए साहबा उते वञी करे इबरत खे हासिलु कयो। त जेकॾहिं असांजा कोई बि मुस्लमान कब्रिस्तान ते वञी करे खिलनि था या मज़ाक़ कनि था त तो मां इस्तग़फ़ार कनि, छाजे करे त कब्रिस्तान आख़िरत जे मरहले मां पहिरियों मरहलो आहे। यार साहबा जी कैफ़ियत अहिड़ी हूंदी त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला कब्रिस्तान खे सिर्फ़ु ॾिसी करे, क़बर खे ॾिसी करे रोअंदा हुया। ऐं इहे कहिड़ा साहब आहिनि? इहे उहे साहब आहिनि जंहिंखे अल्लाह ताला नबी जे वास्ते सां जन्नत जी बिशरत ॿुधाई आहे। ऐं अल्लाह जे नबी हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमाए इज़ा फ़ातकल हया फ़फ़अल मा शित। ॾिसो कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके दीन इस्लाम जी ॻाल्हियुनि ते बि ठिठोली कंदा आहिनि ऐं मज़ाक़ कंदा आहिनि। त अल्लाह जे नबी फरमाए जेकॾहिं कंहिं बि इंसान खां हया जो मादो निकिरी वञे त पोइ अल्लाह जे नबी फरमाए बसि हुनखे छॾे ॾियो। छाजे करे त हया जेको आहे इंसान खे बुलंद करण जो हिकिड़ो ज़ेवर आहे। ऐं जॾहिं हया ई ज़ाया थी वियो त हाणे इहो इंसानु बसि इनखे कंहिं क़िस्म जो कोई बि पोइ तमीज़ न रहंदी। त जंहिं बि साथी अगरि कब्रिस्तान ते वञनि था त अहिड़ी हरकत खां बचण जी कोशिशि कनि, अल्लाह ताला महफ़ूज़ रखे। फ़जर नमाज़ में देरि थी वञे त पोइ छा घर में पढ़ी सघे थो बंदो? फ़जर नमाज़ में जेकॾहिं एतिरी देरि थिए थी त मस्जिद में वेंदो नमाज़ क़ज़ा थींदी, उन सूरत में घर में पढ़ी सघो था। इहो बाक़ी मामूल न बनाए वञे। असां ॻाल्हि सम्झी? जेके नमाज़ पढ़ंदड़ आहिनि उहे हिन मसइले खे सम्झाइनि, बाक़ी कोई बि न आहे सम्झो। जेको 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ंदो न उनखे इहो मसइलो सम्झायो वेंदो। साईं मां ॻाल्हि कहिड़ी थो करणु चाहियां? मां इहा ॻाल्हि थो करणु चाहियां जेकॾहिं अगरि फ़जर नमाज़ क़ज़ा थियण जे क़रीब हुजे त बंदो घर में नमाज़ पढ़े त पढ़ी सघे थो। पर ख़बर आहे अॼोके ॾींहं में फ़जर नमाज़ केतिरे टाइम ते क़ज़ा हुई? भला ॿुधायो मूंखे। अॼोके ॾींहं जे अंदरि फ़जर नमाज़ 5 लॻी 6 लॻी घणनि मिंटनि ते क़ज़ा हुई? हिकिड़ो साथी ॿुधाईंदो, 2 ॿुधाईंदा, 3 ॿुधाईंदा। हे सभ जो मजमो मुस्लमान न ॿुधाए सघंदा। यानी मालूम छा थो थिए? मालूम इहो थिए थो त असां नमाज़ नथा पढ़ूं। मुस्लमान खे नमाज़ जे वक़्त जी ख़बर न हुजे, अफ़सोस जो मक़ाम अथव, इंतिहाई अफ़सोस जो मक़ाम आहे। सभु कुझु असां मालूमात रखूं था। साईं हे ॾिसो न, कोई बि मां माज़रत सां आख़िरी में तव्हांखां माज़रत वठंदुमि, कोई बि नाराज़ न थी, कोई बि नाराज़ कोई साथी ईअं न चवे त साईं यार असांखे टारगेट थो बनाए। टारगेट बनाए थो हक़ ते बनाए थो, हक़ ते बनाए थो। त नमाज़ कंहिं साईं मथां फ़र्ज़ु कई आहे? नमाज़ अल्लाह फ़र्ज़ु कई आहे। ऐं अल्लाह मूंखे वजूद बख़्शियो आहे, अल्लाह मूंखे ठीकु ठाक बनायो आहे, सिहतमंद अल्लाह ताला बनायो आहे। यार उन अल्लाह जो बि त हक़ हूंदो आहे, उन अल्लाह जो बि त को हक़ आहे न असांजे मथां। ऐं उन अल्लाह जे हक़नि में सभ खां पहिरियां फ़जर नमाज़। ऐं अल्लाह जे नबी फरमाए जंहिं फ़जर नमाज़ ज़ाया कई इहो तमामु भलाइनि खां रहिजी वियो, तमामु भलाइनि खां रहिजी वियो। ऐं जंहिं फ़जर जी नमाज़ पढ़ी, अल्लाह जे नबी फरमाए इन बंदे तमामु जेको आहे नेमतुनि खे, तमामु भलाइनि खे इन बंदे हासिलु कयो। ऐं फरमाए त जेको बंदो फ़जर जी नमाज़ न पढ़ी ऐं बाज़ार जी तरफ़ वञे बग़ैर नमाज़ खां, अल्लाह जे नबी फरमाए इन बंदे जे हथ में शैतान जो झंडो हूंदो आहे। ऐं जेको बंदो ईमान वारो नमाज़ पढ़ी करे ऐं शहर जे तरफ़ वेंदो आहे, अल्लाह जे नबी फरमायो इन जे हथ में ईमान जो झंडो हूंदो आहे। त असांजी फ़जर नमाज़ वॾी क़ीमती नमाज़ आहे, इन खे पाबंदी सां पढ़ण जी कोशिशि कयो। ख़ुदा जे वास्ते सिर्फ़ु रमज़ान में न पढ़ो, रमज़ान में पढ़ी आहे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला यकीन तौर ते अजर ॾींदो। बाक़ी पोइ त 11 महीना अथव, इन खे बि पढ़ण जी कोशिशि कयो। इंशाअल्लाह इरादो कंदो, अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असां तमामु मुस्लमाननि खे। अगरि कोई मर्द स्टाम्प पेपर जे ज़रिए सां घरवारी खे तलाक लिखी ॾेई ऐं ज़बान सां न चवे, छा उहा तलाक वाक़ई थींदी या न? कंहिं मुड़ुस घरवारी खे पेपर जे ज़रिए सां तलाक ॾिनी आहे, उन पेपर जे अंदरि हे अल्फाज़ लिखियलु हूंदा आहिनि त मां फ़िलाणी औरत खे जेकी फ़िलाणी जी धीउ आहे उनखे मां तलाक ॾिनी, मां उनखे तलाक ॾिनी। उन जे अंदरि इहो बयानु लिखियलु हूंदो आहे। उन बयान खां बाद में जेकॾहिं उन बयानु लिखायो ऐं लास्ट में उन बयान ते सिग्नेचर उन मुड़ुस कई त भले ज़बान सां न चवे, तलाक वाक़ई थी वेंदी। त ॻाल्हि सम्झो आई? छाजे करे इहो जेको लिखणु आहे न, सिग्नेचर आहे न, इहो सिग्नेचर बयानु आहे हिकिड़े क़िस्म जो। नेठि तूं वियो आहे उते लिखायो आहे, तूं सिग्नेचर कयो आहे त तुंहिंजी खोपड़ी में तलाक ई आई आहे, तूं लिखी आहे न। साईं मुड़ुस जे ज़हन में तलाक आई आहे त लिखायो आहे न इहो पेपर, त पेपर ते सिग्नेचर जेकॾहिं हिन कई आहे
ऐं उन पेपर खे उन पढ़ियो आहे त हिन पेपर में तलाक लिखियलु आहे, तलाक लिखियलु आहे, तलाक लिखियलु आहे। लास्ट में मुड़ुस जेको सिग्नेचर कई आहे त घरवारी खे तलाक वाक़ई थी वेंदी, भले मुड़ुस ज़बान सां तलाक न ॾे, भले ज़बान सां तलाक न ॾे, तलाक इहा वई। नमाज़ुनि जूं रकायतूं ॿुधायो महिरबानी करे। नमाज़ुनि जे अंदरि साईं फजर नमाज़ जे अंदरि 4 रकायतूं आहिनि, जंहिंमें 2 रकायतूं सुनत आहिनि ऐं 2 रकायतूं फ़र्ज़ आहिनि। हे आसान। ज़ोर नमाज़ जे अंदरि 4 सुनत आहिनि पहिरियां, इन खां बाद में 4 फ़र्ज़ आहिनि ऐं 2 सुनत आहिनि ऐं 2 नफ़िल आहिनि। पर जेकॾहिं कोई बंदो नफ़िल नथो पढ़ी सघे त बसि उहो ज़ोर जी नमाज़ जे अंदरि 2 रकायतूं सुनतूं ऐं 4 रकायतूं सुनतूं स्टार्टिंग वारियूं ऐं 4 फ़र्ज़ ऐं 2 सुनत पढ़े त बि जेको पंहिंजी नमाज़ थी वेंदी। असर नमाज़ जे अंदरि जेके रकायतूं आहिनि उहे 4 सुनतूं गैर मुअक्किदा आहिनि ऐं 4 रकायतूं फ़र्ज़ आहिनि। जेकॾहिं कोई मुस्लमान 4 रकायतूं जेके सुनतूं आहिनि गैर मुअक्किदा नथो पढ़ी सघे कंहिं उज़ुर जे करे त उहो बसि असर नमाज़ में फ़र्ज़ 4 रकायतूं पढ़े। ऐं मग़रिब जे अंदरि 3 फ़र्ज़ आहिनि ऐं 2 रकायतूं सुनत आहिनि ऐं पोयां 2 नफ़िल पढ़ंदो, अलाह ताला हिन खे अजुर ॾींदो। बाक़ी इशा जे अंदरि 4 सुनत जेके पहिरियों ॿुधायूं वेंदियूं आहिनि न, इहे गैर मुअक्किदा आहिनि। कोई पढ़े थो भलो कमु थो करे, पर जेकॾहिं कोई नथो पढ़े ठीकु आहे। इन खां पोइ 4 फ़र्ज़ आहिनि जेके इंतिहाई ज़रूरी आहिनि। उन 4 फ़र्ज़ खां बाद में 2 रकायतूं सुनत, 3 वितर ऐं लास्ट में जेकॾहिं 2 रकायतूं नफ़िल पढ़े थो त भलो कमु थो करे। अगरि नथो पढ़े त बसि फ़र्ज़ खे ऐं सुनत मुअक्किदा खे वठण जी कोशिशि करे। ऐं इन रकायतुनि खे यादि कयो साईं, रकायतुनि खे यादि कयो। मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त उहे जेकी नमाज़ असांजे मथां अलाह ताला फ़र्ज़ कई आहे न त उनजी रकायतुनि खे असां मालूम कयूं इंशाअल्लाह। जेकॾहिं अगरि कंहिं बि साथी खे न आहिनि न त उहो साथी कंहिंखां पुछा करे ऐं उहो यादि करे छॾे। वुज़ू जे वक़्तु ॻाल्हाइण कीअं आहे? ग़लति आहे। वुज़ू जे दरमियान न ॻाल्हाए वञे, बिस्मिल्लाह पढ़ी करे वुज़ू शुरू कयो वञे ऐं वुज़ू खे बंदो कंप्लीट करे, बाक़ी दरमियान में जेको कलाम न कयो वञे। अगरि कंहिं शख़्स कसम खयो त मां फ़िलाणो जेकॾहिं कमु कयो त मुंहिंजी घरवारी खे 3 तलाकूं आहिनि, अगरि उहो उन कमु करे छॾियो, छा हिनजी घरवारी खे तलाक वाक़ई थींदी या न थींदी? थी वेंदी साईं। कंहिं शख़्स इहा ॻाल्हि कई, कंहिं शख़्स कसम खयो त ख़ुदा जो मां कसम खणां थो, ख़ुदा जो मां कसम खणां थो मां सोरे जे घर जे अंदरि दाख़िल न थींदुमि, मां कसम खणां थो मां सोरे जे घर वेंदुमि न। अगरि जेकॾहिं मां सोरे जे घर वियुमि त मुंहिंजी घरवारी खे 3 तलाकूं आहिनि, मां सोरे जे घर वियुमि त मुंहिंजी घरवारी खे 3 तलाकूं आहिनि। साईं इतफ़ाक़नि सां ईद में सोरे जे घर टपी वियो, ख़बर न पई। हाणे साईं जीअं जो वियो, इन खां बाद में हुनखे यादि अची वियो, अड़े बाबा हे त मां कसम खयो हुयो। हाणे साईं जीअं जो सोरे जे अंदरि घर जे अंदरि दाख़िल थियो न त हिन जी घरवारी खे 3 तलाकूं वाक़ई थी वेंदियूं। हिकिड़ो मां मिसाल ॾिनो आहे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो कंहिं बंदे कसम खयो आहे ऐं कसम में क़ैद जेको आहे तलाक खे लॻायो अथई त मां फ़िलाणो कमु कयुमि त मुंहिंजी माई खे 3 तलाकूं आहिनि, अगरि उहो कमु कयईं त घरवारी जे मथां 3 तलाकूं वाक़ई थी वेंदियूं। त अहिड़ो कसम न खणियो वञे। काफ़ी असांजा नौजवान जेको न बेवकूफ़ थियनि था त अहिड़े कसम हे लॻाए था छॾनि त असां हे कसम था खणूं, हे घरवारी खे करे ॾेखारींदा आहिनि त हे मां कसम खणां थो नथो की तलाक आहे। हाणे ज़ालिम पंहिंजी ज़िंदगी तबाह कंदी। तलाक खे त बिल्कुलु बि ऐब नथो सम्झो वञे, बिल्कुलु बि बिल्कुलु ऐब नथो सम्झो वञे। मां बयानु कयो आहे यार, अलाए केतिरा दफ़ा साथी चवंदासीं अञा थोरो हिनखे शदमत सां जेको बयानु कयो। मां घणो टाइम बयानु कयो आहे त तलाक जेकी आहे साईं नॉर्मल ॻाल्हि न आहे। तलाक नॉर्मल ॻाल्हि न आहे। 3 तलाकुनि खां बाद में घरवारी वई, पोइ छा कंदव? काॾे वई? वई निकाह मां वई, ख़लास थी वई, बिल्कुलु निकाह खां वई। अड़े साईं असां त इहो कमु करे चुका आहियूं। हाणे करे चुको आहे जेकॾहिं त महिल असां घरवारी खे घर खां कढी करे जान छॾा। साईं मूंखे त 4-5 ॿार बि आहिनि, मूंखे त 4-5 ॿार बि आहिनि। भले 4-5 ॿार हुजनि त तूं अॻ में इहो तलाक जो लफ़्ज़ इस्तेमालु छो कयो? छो कयो तूं इहो? हाणे तलाक न, हाणे तुंहिंजी घरवारी आहे ई न, पर जेकॾहिं कोई रखे वेठो आहे तलाक खां बाद में बि, 3 तलाकुनि खां बाद में बि घरवारी खे रखे वेठो आहे, तलाक खां बाद में बि घरवारी खे रखे वेठो आहे त इहा घरवारी न आहे। इहा घरवारी न आहे। इन सां जेकी बि सोबत कंदो, जेकी बि हक़ अदायगी कंदो, ज़िना पियो करे। छा पियो करे? ज़िना पियो करे। त ख़ुदा जे वास्ते ख़ासि करे नौजवाननि खे मां इहा अॻ में बि नसीहत कई आहे, कॾहिं बि जेको आहे ज़बान ते तलाक जो लफ़्ज़ तकड़ में न आणियो। घरवारी खे चंबो जेको आहे न, मां चवां थो चंबो हणो घरवारी,
कावड़ अची वञे न बिल फर्ज़ इहो बेतर पोइ चमाट जेको आहे वायो चमाट जेको आहे न वायो घरवारी खे पर तलाक जेको आहे न ॾियो छाजे करे चमाट जेको धक आहे न उहो कलाकु ॾेढ खां बाद में उहा कावड़ बि लही वेंदी ऐं राति जो घरवारी मुतमिन बि थी वेंदी राज़ी बि थी वेंदी पर तलाक ते साईं राज़ी नथा थी सघो तलाक जो मामिलो ई ख़तमु हाणे बाबा छा थो करे साईं वठि न कर बाबा माइक खे त इन खां जेको बचण जी कोशिशि कयो मां वाक़ियो हिकिड़ो ॿुधायो न हिकिड़े ॻोठ में वियुमि कंहिं ज़माने में उते हिकु औरत जेको आहे न उन औरत खे मिली तलाक हुन पुछा कयो त सभिनी खां पुछा कई आहे तलाक हिन पंहिंजे मर्द हिन खे 3 मरतबा तलाक ॾिनी आहे 3 मरतबा त पोइ मसइलो सभिनी खां पुछा कंदा वठनि पिया त मुड़ुस हिन खे 3 मरतबा तलाक ॾिनी आहे छा इहा तलाक वाक़ई थी या न थी मूंखां बि पुछा कयो मां ठीकु आहे तहक़ीक़ करे तव्हांखे ॿुधायूं था तहक़ीक़ करे जॾहिं ॿुधायोसीं मां इहा घरवारी हिन खां हराम थी वई आहे इहा बिल्कुलु इन जे लाइ हराम आहे उनजी जेकी ससु हुई न उन औरत जी उनजी ससु चए पई अड़े बाबा मुला तुंहिंजी खोपड़ी ख़राबु त न आहे थी चए नवां जेको मुलान जेको आहे पैदा थिया नवां उन टाइम हक़ीक़त आहे मुंहिंजी उमिरि जेकी आहे न अॼु खां 11 साल पहिरियां त मूंखे ॾाढी बि न हुई त उहा औरत हीअं चए पई नवां जेको आहे तव्हां मुला पैदा थिया उहो अजीब ग़रीब ॻाल्हियूं न कयो हालांकि उहो मसइलो ठीकु हुयो जेको मां हुनखे ॿुधायुमि न कंहिं आलिम खां पुछा करे ॿुधायोसीं चए नवां मुला पैदा थिया उहो अजीब ग़रीब फतवा था ॾियो चए बाबा मुला ॻाल्हि मुंहिंजी ॿुध हालांकि हुनखे क़ुर न हुयो चए मां क़ुर हीअं मथे ते खणी करे इहा ॻाल्हि कयां थी मुंहिंजे निभागे मुड़ुस चए क़ुर हीअं मां मथे ते खणी करे रखां थी मुंहिंजे निभागे मुड़ुस जेको हाणे मरी वियो आहे उन मूंखे 100 मरतबा तलाकूं ॾिनियूं हुयूं अञा ताईं मां हुनजे घर में वेठी आहियां मां चयुमि भाई हिन ॻोठ में त कम ई लथल आहिनि हिन ॻोठ में त कम ई लथल आहिनि चए तूं ॻाल्हि कंहिंजी थो करे तूं 3 तलाकुनि जी ॻाल्हि थो करे सिर्फ़ु 3 तलाकूं न कोई मसइलो न आहे न आहे तलाक थी हाणे साईं हुनखे सम्झाए के नटो औरत खे हिकु औरत वॾी उमिरि जी हुजे न पोड़ी औरत उनखे सम्झाइण बि मुसीबत आहे मां ठीकु आहे न आहे थी त पोइ भले तव्हां घर में रखे सघो था बाक़ी शरीयत इस्लाम इहो ॿुधाईंदी आहे तलाक वाक़ई थी वई चए चुप कर मुला असांजे सॼे ॻोठ जे अंदरि हर हिकु औरत खे 100 मरतबा मुड़ुसनि तलाक ॾिनियूं आहिनि ऐं उहे सभु औरतूं घरनि जे अंदरि वेठियूं आहिनि मां चवां लॻे थो हिते दजाल जो ज़ूर ई को हितां थींदो असां जिते एतिरो जो निकाह जो वियो 100 मर्दनि औरतुनि खे 100 मरतबा तलाक ॾेई करे पोइ बि घर में रखे वेठा आहिनि त माना ज़िना बि थिए न ऐं जिते ज़िना थिए त उते ख़ुदा जी रहमत ईंदी उते ख़ुदा जो गज़ब ऐं कर ईंदो त अल्लाह ताला सम्झ नसीब था फ़रमाए अगरि को गैर मुस्लिम कपिड़नि खे हथु लाए त छा कपिड़ा पलीत थी वेंदा न थींदा जेकॾहिं उनजे हथ खे पलीती लॻियल आहे पोइ कपिड़ा पलीत थींदा गैर मुस्लिम आहे न गैर मुस्लिम जंहिंमें हिंदू हुजे ईसाई हुजे या यहूदी हुजे बिल फर्ज़ तव्हांजो दोस्त आहे तव्हांखे हथु मिलाई पोइ तव्हांजे कपिड़नि ते बि हथु घुमाई अहिड़ी तरह को गैर मुस्लिम भाकुर बि त पाईंदो आहे न कॾहिं कॾहिं मुस्लमान खे त उन में जेकॾहिं उनखे पलीती लॻियल आहे उनजे हथ खे हथु पलीत आहे या कपिड़नि ते का पलीती लॻियल आहे त पोइ जेको कपिड़ा पलीत थींदा हालांकि जेकॾहिं हथनि खे पलीत मुस्लमान खे लॻियल हुजे त बि त तुंहिंजा कपिड़ा पलीत थींदा बाक़ी जेकॾहिं नॉन मुस्लिम आहे उहो हथु तुंहिंजे कपिड़नि खे लाहे थो या बिल फर्ज़ तोखे भाकुर पाए थो कपिड़ा तुंहिंजा पलीत न थींदा अगरि शादीशुदा इहो मसइलो आहे ॻिची बि न पइजी वञे तुंहिंजे में अच्छा तुंहिंजो माइट त कोन आहे न ॿाहिरि मुल्क में पठाणनि जी हाणे असांखां पुछा न कई वेंदी बहरहाल इस्लाम इहो हुकुम ॾिनो आहे त घटि में घटि घरवारी खां परे जेको असां रही सघूं था 4 महीननि ताईं रही सघूं था जेकॾहिं कोई मथे ग़लति आहे निकाह छो छुटंदो निकाह जेकॾहिं मुड़ुसु घरवारी खां 10 साल बि परे रहियो आहे मां ई ॻाल्हि ॿुधो न सवालु पुछा कयो आहे न त हाणे सवालु असां ॿुधोसीं न जेकॾहिं मुड़ुसु घरवारी खां निकाह करे पोइ 10 साल बि जेकॾहिं परे रहियो आहे न त 10 साल जेको रहियो आहे उहो ग़लति रहियो आहे बाक़ी हाणे 10 साल जेकॾहिं घरवारी खां परे रहे थो छा हिन जो निकाह ख़तमु थींदो या न थींदो निकाह ख़तमु न थींदो निकाह उन सूरत में ख़तमु थींदो जॾहिं मुड़ुसु साफ़ तौर ते तलाक ॾिए बाक़ी जेकॾहिं कोई बि मुस्लमान नौजवान उन शादी करे वियो आहे 3-3 साल रहे थो 4-4 साल रहे थो 5-5 साल ॿाहिरि मुल्क में रहे थो बिल्कुलु ग़लति थो करे इंतिहाई ग़लति आहे छाजे करे असांजो ज़मानो जेको आहे ख़ैर वारो ज़मानो न आहे हज़रत उमर रज़ी ताला वारो जेको ज़मानो हुयो उहो ख़ैर वारो ज़मानो हुयो हज़रत उमर रज़ी ताला इहो क़ानून पास करायो
इहो क़ानून पास करायो त जेके बि मुस्लमान मुजाहिद आहिनि उहे वञनि था जिहाद ते त 4 महीना जीअं जो उन्हनि खे पूरा थियनि त पंहिंजे घरनि जे तरफ़ मोटी अचनि, घरनि जी तरफ़ मोटी अचनि। छाजे करे त इन्हनि जूं घरवारियूं आहिनि ऐं घरवारनि जो बि हक़ु आहे इंसान जे मथां। त बिल्कुलु ग़लति आहे, इनखे सिर्फ़ु मां ग़लति नथो चवां, दुनिया जा सभई उलमा ग़लति चवंदा जेको एतिरो टाइम ॿाहिरि रहनि था। बाक़ी जेकॾहिं रहनि था उनजा ज़िमेदार असां त न आहियूं। हा साईं, जेकॾहिं कोई बसि तव्हां पंहिंजे माइटनि जो तव्हां ठीकु खणो, मां पंहिंजे जो खणंदो भला। क़ुरान में आहे हाणे जेको दुबई तूं मोटाए सघंदे पंहिंजे कंहिं हिकिड़े माइट खे दुबई खां वापसि घर ॾे, ॻाल्हि ॿुधंदो तुंहिंजी। असांजो ॾिसो न, असांजो कमु आहे न वाइज़ करे ॿुधाइणु। हाणे ॿुधायो नबी जो कमु छा हूंदो आहे? अलाह ताला नबी जे मथां कहिड़ी ज़िमेदारी ॾिनी आहे? नबी जे मथां ख़ुदा ज़िमेदारी इहा ॾिनी आहे त उहो साफ़ तौर ते तौहीद पहुचाए, साफ़ तौर ते अहकाम पहुचाए, साफ़ तौर ते अलाह ताला जी वहदानियत पहुचाए। हाणे पहुचाइण खां बाद में जेकॾहिं कोई बि इंसान नबी जी ॻाल्हि खे मञे नथो त नबी ज़िमेदार न आहे। छाजे करे नबी त ॿुधाए छॾियो न, नबी ॿुधाए छॾियो त अलाह अकेलो आहे। तमामु काफ़रनि खे अलाह जे नबी ॿुधाए छॾियो अलाह अकेलो आहे। पर हाणे कोई बि काफ़र जेकॾहिं ईमान न आंदो त नबी जे ज़िमे त न आहे न इहो मुस्लमान थी। नबी जे मथां ख़ुदा कमु इहो जारी कयो आहे त तव्हां साफ़ तौर ते अलाह ताला जी वहदानियत, अलाह ताला जा अहकाम ॿुधायो। बसि इहा लास्ट में जेको न बयान खां बाद में पोइ मुनाज़रो कयूं था। मूंखे हिकु शख़्स पैसा ॾिना हुआ, हाणे उहे पैसा नथा थियनि, मां उनखे वापसि कीअं कयां? पैसा पोइ तूं वरिता छो हुया? हे असांजे अंदरि वॾो मसइलो हले हिकिड़ो काफ़ी मुस्लमाननि जे अंदरि, त उहे पैसा वठण खां बाद में पैसा वापसि नथा कनि। हे बिल्कुलु ग़लति आहे। यादि रहणु खपे त अलाह ताला, मां बयान जे अंदरि अॻु में ॿुधाए चुको आहियां, अलाह ताला खे रहम जेकॾहिं पंहिंजे बाने जे मथां अची वञे न, अलाह ताला नमाज़ माफ़ु करे ख़ुदा करे सघे थो कंहिं हद ताईं। ज़रूरी न आहे त अलाह ताला नमाज़ माफ़ु करे, पर अलाह ताला खे रहम अची वियो कंहिं बंदे जे मथां, ख़ुदा पोइ नमाज़ूं माफ़ु करे त करे सघे थो। ख़ुदा हज माफ़ु करे जेकॾहिं करे त करे सघे थो। रोज़ा कंहिं बंदे दुनिया जे अंदरि न रखिया त अलाह ताला खे रहम अचे, ख़ुदा उहे बि माफ़ु करे सघे थो, पर ज़रूरी न आहे त ख़ुदा माफ़ु करे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾियो, जेको इंसाननि जो हक़ु आहे या इंसाननि सां जेकी तव्हां ख़यानत कई आहे या कंहिं इंसान जो पैसो आहे जेको तव्हां चोरी सां, ॿ नंबरी सां, धोखेबाज़ी सां आंदो आहे, इहो ख़ुदा माफ़ु न कंदो साईं, बिल्कुलु माफ़ु न कंदो। ॾिसो अलाह ताला जे तरफ़ां जेके असांजे मथां अहकाम आहिनि न, नमाज़ आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे, इन जे अंदरि अगरि असांखां कमी थी वई, इन जे अंदरि कमी थी वई न, ख़ुदा कंहिं हद ताईं माफ़ु करे सघे थो। छाजे करे उहो ख़ालिक़ आहे, उन असांखे पैदा कयो आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि मुजीब रहमान कंहिं मुक़्तदी जा पैसा खाधा आहिनि, साईं खाधा कंहिंजा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह मां दवा सां ॻाल्हि थो कयां। हा, मां बाक़ाइदा ॾिसो आन केमीर में ॿुधायां थो त हिन टाइम ताईं हे साम्हूं केमीरो आन थो हले ऐं इहो बयान बि बाद में हलंदो। अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम ताईं मां कंहिं बि बंदे जो को रुपयो न आहे खाधो, मूंखे यादि नथो अचे। हाणे नंढा जी उमिरि में जेकॾहिं अगरि बालिग न हुयोसि, हुन टाइम को कंहिं दुकानदार जो को बिस्कुट खयोसि त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह जंहिं टाइम खां वठी करे सम्झ अचणु शुरू थी वई आहे त कंहिंजो पैसो जेको असां हासिलु न आहे कयो, जेतिरे ताईं मूंखे यादि आहे। पर जेकॾहिं कोई चए त साईं मुंहिंजा तोॾे 500 रुपया यादि आहिनि त पोइ मूंखे उहो निशानी ॾेई करे वठी सघे थो। हा, बाक़ी पैसा अल्हम्दुलिल्लाह खाधा न आहिनि। छाजे करे पैसो ख़ुदा माफ़ु न कंदो, जेको हक़ न पराओ कंहिं बि सूरत में अलाह ताला माफ़ु न कंदो। अगरि पैसा यादि आहिनि कंहिंजा 5,000 आहिनि, कंहिंजा 10,000 आहिनि, कंहिंजा 15,000, कंहिंजा 20,000, कंहिंजो लखु रुपयो, 2 लख, 3 लख, 10 लख, 1 करोड़ या 1 अरब, कंहिंजा पैसा रहियल अथव। दुनिया में पैसा ॾेई करे जान छॾायो, इंतिहाई आसान आहिनि। दुनिया में अंदरि पैसा मोटणु इंतिहाई आसान। वधि में वधि लखु रुपयो ॾींदव न कंहिंजो लखु रुपयो तव्हां चोरी कयो न, उनखे लखु रुपयो ॾींदव न, अवा हे तुंहिंजो लखु रुपयो कंहिं तरीक़े सां मॾायो। इनखे बर्दाश्त करणु आसान आहे। छाजे करे तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं टेंशन थींदो, 2 ॾींहं तव्हांखे गमु हलंदो, 2 ॾींहंनि खां बाद में गमु ख़तमु। पर यौम महशर में क़यामत ते ॾींहुं जेको लखु रुपए जो तव्हां खां हिसाबु वरितो वेंदो न, उहो इंतिहाई ॾुखियो वरितो वेंदो। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।